नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के मांझंद में खबर ॾींदा हलूं त तालका अस्पताल मांझंद भरिसां अखियुनि जी अस्पताल गुज़िरियल केतिरनि सालनि खां आवाम लाइ बेलाभ बणियल आहे। जॾहिं त बिल्डिंग जानवरनि ऐं मवालिन जे हवाले थियल आहे। गुज़िरियल केतिरनि सालनि खां अखियुनि जी अस्पताल जो कम ठेकेदार मुबैना करप्शन करे कागज़ी कार्रवाई तहत मुकमिल ॼणाए फरार थी वियो। मांझंद जे रहवासियुनि नज़र रूंजो, बाबा लतीफ़ कोसो, अकबर कोसो ऐं ॿियनि ॿुधायो त तालका अस्पताल जे भरिसां अखियुनि जी अस्पताल जी बिल्डिंग ठेकेदारनि जे करप्शन जे करे मुकमिल न थी सघी, जंहिं करे बिल्डिंग मवालिन ऐं जानवरनि जी रिहाइशगाह बणिजी चुकी आहे। जॾहिं त अखियुनि जी अस्पताल कागज़ी कार्रवाई तहत मुकमिल ॼाणाए केतिरनि सालनि खां अस्पताल जे लाइ ईंदड़ बजट करप्शन जे वर चढ़ियो वञे। रहवासियुनि DG हेल्थ ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो त अखियुनि जी अस्पताल जी बिल्डिंग जे ठेकेदार खिलाफ कार्रवाई करे अखियुनि जी अस्पताल खे तालका अस्पताल मांझंद जे हैंड ओवर करे अवाम लाइ सहूलत कई वञे त जीअं वधीक तालके जी अवाम दरबदर थियण खां बची सघे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।